दहरकी में क्राउन इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी तरफा कामयाब जवान प्रोग्राम के सिलसिले में तकरीब मुनक़िद की गई। नए हवाले से रिपोर्ट कर रहा है रमेश कुमार। क्राउन इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी दहर की तरफा कामयाब जवान प्रोग्राम के सिलसिले में दहरकी में एक तकरीब मुनक़िद कई वई, जैमें मुख्तलिफ शागिर्दन और शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में नेफ्टेक सिंध के डायरेक्टर मोहम्मद अली चाचड़ और हसनैन चन्ना मेहमान ख़ास तौर शिरकत कई। उन मौके ते नेफ्टेक सिंध के डायरेक्टर मोहम्मद अली चाचड़, क्राउन इंस्टीट्यूट के MD आसिफ अली और इंतजामिया पारा शागिर्दन और शागिर्दन का 3 मरहले लाए इंटरव्यू पिणु वरता। उन मौके ते शागिर्दन और शागिर्दन आवाज़ TV न्यूज़ से पंहिंजा विचार हिन रीत वंडिया। मैं यहाँ पे कामयाब नौजवान प्रोग्राम का इंटरव्यू देने आई हूँ, जो बहुत अच्छा हुआ है। यानी नेफ्टेक कामयाब प्राइम मिनिस्टर कोर्स है, ये बहुत अच्छा कोर्स है, जो उनके लिए कोर्स है जो ये इसकी फ़ीस अफोर्ड नहीं कर सकते। ये फ्री ऑफ कॉस्ट है, जो हमें क्राउन इंस्टीट्यूट के प्लेटफॉर्म से मिल रहा है। इतने सही प्रोग्राम माशाल्लाह जो शुरू थियो कामयाब जवान प्रोग्राम साईं आसिफ साहब माशाल्लाह इन्हनि जो ताउन आहे। ये जो प्रोग्राम आहे गवर्नमेंट स्टार्ट करायो आहे, तो इहो असांजी बहितरी आहे। इन में त माना हितो असां सीखी करे अॻिते वेंदासीं त असांजो जेको को रोज़गार खुलंदो माना दायरा को रोज़ी लगती असांखे। त जेको सरासिर जो ताउन आहे तमामु बहितरीनु आहे। को नओ जवान प्रोग्राम खुलियो असांजे पंहिंजे ॾेरकी शहर में। हिकु गोल्डन अपॉर्चुनिटी आहे माण्हुनि जे लाइ। इनजी ना का फीस आहे ना का 6 महीने जो कोर्स आहे CIT जो। मां तमामु शुक्रगुज़ार आहियां सर आसिफ ऐं इमरान खान साहब जो, जनी असांखे गोल्डन चांस ॾिनो आहे। हिते तालीम जो बहितरीनु मयार आहे। हिते ऑनलाइन क्लासां हलंदियूं आहिनि, हिते एक्सपर्ट टीचर हूंदा आहिनि जेके असांखे पंहिंजी कारदगी ॾेखारींदा आहिनि ऐं हिकु सुठो वे पढ़ाइण जो आहे। मां टीचरनि जो भी तमामु थो रायतो आहियां। CIT कोर्स करण जे लाइ जेको इमरान साहब जेको आहे प्रोग्राम कामयाब जवान प्रोग्राम जे तहत असांखे जेको आहे बहितरीनु मौक़ो ॾिनो आहे सिख्या जो, जेको असां तालके ॾेरकी में सिख्या जे लाइ क्राउन अकेडमी इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जे तहत सिखूं पिया। इहो नौजवान प्रोग्राम हिकु तमामु बहितरीनु मौक़ो आहे स्किल वधाइण जे लाइ। जेकॾहिं असां हितां खां कोर्सां बहितरीनु नमूने सिखी वेंदासीं त कंहिं न कंहिं जॉब में जेको आहे त लॻी वेंदासीं ऐं बेरोज़गारी जेको आहे घटिजी वेंदी। कामयाब जवान प्रोग्राम में 25 शागिर्दन और 25 शागिर्दन की चूंड लाइ 260 ॼणनि दरख्वास्तूं ॾिनियूं हुयूं, जन खां इंटरव्यू वठी 50 ॼणनि के इन प्रोग्राम लाइ अहल करार ॾिनो वियो। कैमरामैन विजय कुमार सां गॾु रमेश कुमार, आवाज़ TV न्यूज़, दहरकी।